नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरियारोड में खबर ॾींदा हलूं त भरियारोड भरिसां ॻोठ खलीफ़ो हाजी मोहम्मद इब्राहिम कीरियो में फ़कीर गुलाम सरवर कीरियो जी मेज़बानी में आला हज़रत पीरصاحب پاڳاري जी 25वीं सालगिरह नھايت عقيدت احترام सां मल्हाई हुई। सालगिरह तकरीब जो मेहमान ख़ास ज़िले सदर पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल फ़कीर गुलाम जान ॾाहिरी हुर जमायत जो खलीफ़ो मोहम्मद जुमन भेण हाजी हफ़ीज़ुल्लाह कीरियो फ़कीर तालिब ॾाहिरी फ़कीर जुवान ॾाहिरी ऐं ॿिया हुआ। इन मौक़े ते ख़िताब कंदे अॻवान चयो त असां सभु ख़ुशनसीब आहियूं जो असांखे पीर साईं पाॻारे जहिड़ो रूहानी अॻवान मिलियो आहे। तकरीब में पीर साईं पाॻारे जी 25वीं सालगिरह जो 20 पाउंड जो केक काटियो वियो। तकरीब में फ़कीर अफज़ल कीरियो, सैयद बहार शाह, इशफाक कीरियो, फ़कीर मिस्किन कीरियो ऐं हुर जमात जे फ़कीरनि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब में पीर साईं पाॻारे जी सेहत ऐं वॾी जमात जे लाइ दुआऊं घुरियूं वयूं। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।